कोस्तान में सावणी जी बरसात का पोइ दिलकश मंज़र आहिनि। कोस्तान जा जबल ढोरा नयूं वही आयूं आहिनि ऐं हितां जा जेके माण्हू आहिनि बरसात सबबि कोस्तान जे इलाइक़नि में तफ़रीह लाइ निकितल आहिनि। असांजा मारू माण्हू आहिनि ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि हिन बरसातुनि में। असां बि ॾाढा एंजॉय कंदा आहियूं। हूअं त ईदनि में हिननि में कोरोना वायरस जे करे सभु कुझु बंदि लॻा पिया आहिनि, पोइ असां हिते ई लुत्फ़ थियूं पिया। फर्स्ट क्लास नज़ारा आहिनि, ज़बरदस्त माहौल आहे माशाल्लाह। कोस्तान ई सम्झो न कुमरी जहिड़ो पंहिंजी जॾहिं बरसाति पवंदी आहे न, जीअं माण्हू सवाद पियो हेॾां घुमणु ईंदो न, कोस्तान पंहिंजो माण्हू घुमी छॾे यार। बरसाति खां पोइ वीआईपी मज़ो छो जो असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं बरसाति पवंदी आहे, वीआईपी मौसम थी वेंदी आहे। काफ़ी जॻहियूं आहिनि हिते घुमण जे लिहाज़ सां, जीअं ई दाऊ आहे, बालपुरी आहे, असां बि हींअर इंजॉय करे आया आहियूं। ख़ुशी आहे, बरसाति बि ख़ुशी, पर बरसाति असांखां वधीक जेके ॿाराड़ी जा माण्हू उन्हनि जे लाइ ख़ुशी आहे। माल आहे, जीअं वण वग़ैरह सावक थींदी आहे, हर जॻह ते सावक थी वेंदी आहे त मज़ो ईंदो आहे ॾाढो। इन जे लाइ असां सां मतिलबु ॾाढी ख़ुशी थींदी आहे। वीआईपी नौजवाननि जो चवणु आहे त बरसाति खां पोइ कोस्तान में जेकी बरसाति पई आहे उन खां पोइ असीं एतिरो ख़ुशि थींदा आहियूं जेतिरो ईद ते बि ख़ुशि न थींदा। कैमरामैन राशिद नवाज़ मंगलार सां गॾु इम्तियाज़ मंगलार, सिंध टीवी न्यूज़।